फेलर ते विहारे कुछ कशन ने मजबूर कयो आहे उन लाइ एहतजाज आबादगारनि दा कूड़ा केस आबादगारनि दा कूड़ा केस हर साल ऐलान हुकूमत कोर्टूं कंदियूं रहियूं आहिनि आबादगारनि खे अघु ॾियण जो वाइदो थींदो रहियो अॻे साल कहिड़ो अमल कयो तव्हां बाशोर माण्हू हुयो अॻे बि अमल न थियो ऐलान त थींदा आहिनि उन्हनि ते अमल न थींदो आहे अञा तोड़ी उन्हनि खे रहतियूं पुराणियूं न मिलियूं आहिनि आबादगारनि जे हिमायत में आहे या साईं ज़ैन शाह जे जेके आबादगारनि जी हिमायत में आहे उहे 600 माण्हू आबादगार आहिनि पोरियत आहिनि जिन जी हिमायत में साईं ज़ैन शाह वेठो उहे आबादगार आहिनि उन्हनि जा बच्चा फाके ते आहिनि सॼी सिंध खे हथो पिया करे छॾियो आहे थर में चाहे ही करप्ट हुकुमरान आहिनि सिंध खे त फेलर ते विहारे कुझु कशन ने मजबूर कयो आहे उन लाइ एहतजाज कमंद जे आबादगारनि खे मुनासिब अघु न मिलण ते सिंध आबादगार बोर्ड जे नायब सदर ऐं SUP सिंध जे सीनियर नायब सदर सैयद ज़ैन शाह ऐं संद साथियुनि पारां एहतजाज करण ते मथन केस दाख़िल कया विया सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले मटियारी पारां न्यू सैदाबाद में ज़िले सदर गुलाम मुस्तफ़ा रिंद जी क़यादत में कारकुननि शहीद बेनज़ीर भुट्टो चौक खां राहू पेट्रोल पंप ताईं एहतजाजी रैली कढी ऐं मुज़ाहिरो कयो उन मौक़े ते SUP ज़िले मटियारी जे सदर गुलाम मुस्तफ़ा रिंद अनवर गुरड़ो अशरफ जमाली गुलाम रज़ा काका रफ़ीक तुर्क ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कमंद जो मुनासिब अघु न मिलण सबबि आबादगार फाका कशीअ जो शिकार आहिनि खेनि मुनासिब अघु मिलण संदन हक़ आहे ऐं पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ एहतजाज ते केस दाख़िल कया विया आहिनि असां मुतालबो करियूं था त सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि तां केस ख़तमु कया वञनि अब्दुल वाहिद उमराणी सोच TV न्यू सैदाबाद।